मिठियाणी ॻोठ ख़ैर मोहम्मद सैतो जे प्लांट जी मालकियत सैद बरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े जे नतीजे में लठियूं लॻण सबबि सूफ़ी फनकार शाइर अदीब सैद जाफ़र शाह ज़ख़्मी जद तिबी इमदाद लाइ हेल्थ सेंटर मिठियाणी मुंतक़िल। इन मौक़े ते सैद जाफ़र शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सैद जाफ़र शाह अची असांजो मसइलो आहे असांजे घर ऐं लोरी खयो पिया वञनि फ़ैसिलो थियो अलीनाथ शाह गदा शाह ज़ाकिर शाह ख़ादिम शाह ऐं मदद शाह इहे धक आहिनि गदा शाह ऐं अलीनाथ शाह या न करे असां पंहिंजे सिरू घर में पे रखियो त वोट 15-20 ॼणा हुया हो असां 2 ॼणा हुआसीं 2 पुट असां पंहिंजे घर में चङो सिरू पे रखियो हिननि अची धक ऐं टोटल विकियो असांजी भॼंदा हुआ फ़ैसिले वारे जानवरनि खां फ़ैसिलो कयो त जंहिंमें सभु क़ुर ते असांजो थियो काग़ज़ बि हुननि जा कूड़ा थिया उहे बि हुन वीडियो में आहिनि शाहिद बि हुननि जा कोन्हनि ऐं चयो त क़ुर खणे आयो सभु जाफ़र शाह जा हुननि जो कुझु कोन्हे ऐं ईअं अॻु में मुबे जे साहिब फ़ैसिलो कयो उन में सभु कुझु मौजूदु थियो तॾहिं बि जेको ॾाढ पैसनि वारा माण्हू आहिनि एस पी साहिब असांजे एस पी साहिब ऐं उन्हनि आफ़ीसरनि खे असांजी दहशतगर्दनि मां जान छॾाई वञे ऐं इंसाफ़ कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।